मुआशी मैदान में अहम कामयाबियुनि जो सफ़र जारी है। मुआशी इस्तेहकाम के इन सफ़र के अॻिते खणी हलंदासीं। करंट अकाउंट 10 सालनि खां पोइ सरप्लस थियण मईशत में बहितरी जी निशानी है। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इक़्तिसादी राब्ता कमेटी के इजलास से ख़िताब। महंगाई 6.5 सालनि की घटि तरीन सतह ते पहुची वई है। हुकूमती कदमनि सां मईशत मज़बूत थी रही है। स्टेट बैंक मुसलसल पंजो भेरो पॉलिसी रेट में घटिताई कई है। सीड़पकारनि ऐं कारोबारी बिरादरी जो एतमाद बहाल थियो है। नेशनल फॉरेंसिक एजेंसी बिल 2024 सेनेट खां पोइ क़ौमी असम्बली में मंजूर। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नकवी ऐवान में बिल पेश कयो। इंटरनेट की सुस्त रफ़्तारी ते इत्तेहादनि जी हुकूमत ते तनक़ीद। PTI ने कादिर पटेल चयो है त असांखे ॿुधायो वञे त फुल स्पीड में इंटरनेट करे हलंदो। मुल्क में इंटरनेट जी सूरत हाल इंतहाई ख़राब है। तस्वीरूं बि डाउनलोड न थी रहियूं आहिनि। दुश्मन हर वक्त साइबर हमला करण लाइ तैयार वेठो है। अहिड़नि हमलनि के रोकणो है। IT वारी ममलिकती वज़ीर शिज़ा फातिमा जो चवणु है त क़ौमी सलामती खां मथां का बि शइ नाहे। असांखे इंटरनेट बंदि करण जो को बि शौक़ु नाहे ऐं न ई वरी फ़ाइदो आहे। क़ौमी असम्बली में ख़िताब कंदे शिज़ा फातिमा चयो त जेकर इज़हार जी आज़ादी न हुजे हा त टिकटॉक ऐं फेसबुक बंदि हुजनि हा। असांखे मुल्क में इंटरनेट जी सिक्योरिटी खे यकीनी बणाइणो पवंदो। क़ौमी असम्बली के स्पीकर अयाज सादिक हुकूमत ऐं ऑपोज़िशन विच में ॻाल्हियुनि जे लाइ पंहिंजूं ख़िदमतूं पेश कंदे चयो आहे त इख़्तिलाफ़ ख़त्म करण लाइ ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि ऐं उन लाइ संदसि ऑफ़िस हर वक़्तु हाज़िर आहे। जेसिताईं हिन उहिदे ते आहियां का कसर न छॾींदुसि। मेंबरनि जो ताल्लुक़ हुकूमत सां हुजे या ऑपोज़िशन सां, सभु बराबर ऐं एहतराम लाइक़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ टे ॾींहनि जे सरकारी दौरे ते मिस्र रवानो। वज़ीर आज़म कायरा में मुनक़िद थींदड़ D8 जी 11हीं इजलास में शिरकत कंदो। सिंध सरकार ओगरा पारां गैस जे अघनि में वाध वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। सिंध जे तवनाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त महांगाई में फाथल अवाम वधीक बार बर्दाश्त न करे सघंदो। ओगरा पारां गैस जे अघनि में मनपसंद इज़ाफ़ो बर्दाश्त न कबो। वफ़ाक़ी हुकूमत ओगरा जे फ़ैसिले ते अमल करण खां अॻु सूबनि सां मुशावरत करे। तवनाई वारे वज़ीर चयो आहे त ओगरा में वेठल बाबू अगी गैस जे अघनि में 200% वाध करे चुका आहिनि। ओगरा जे ज़ालमाणे फ़ैसिले जो वज़ीर आज़म फौरी तौर ते नोटिस वठे। PTI बानी जी सिविल नाफरमानी की तहरीक रुगो ख़बरुनि ताईं महदूद है। पाकिस्तान के अंदरूनी मामलों में को भी मुल्क मुदाखलत न करे। परॾेही मुदाखलत बर्दाश्त न कबी। PTI बानी कैद खां ॿाहिरि निकिरण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन लाइ परॾेही लॉबी कम करे पई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल नामेमर जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त हिकु शख़्स कोशिश करे रहियो आहे त कंहिं तरीक़े सां माफ़ी मिली वञे। मौलाना फज़ल रहमान जा ख़दशा हुकूमत ख़त्म करे रही है। MKM जी धमकी वफ़ाक़ी हुकूमत लाइ आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस में फेयर ट्रायल जी घुरिजुनि खे पूरो न कयो वियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस याफ़े जी सदारती रेफरेंस बाबति 5 सिफ़रनि ते बदल इज़ाफ़ी नोट जारी करे छॾियो। चीफ जस्टिस इज़ाफ़ी नोट में लिखियो आहे त खेसि अॻूणे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ीसा समेत ॿियनि जजनि जा नोटिस पढ़ण जो इत्तिफ़ाक़ थियो। जस्टिस मंसूर जे नोट सां हिकु हद ताईं इत्तिफ़ाक़ कजे थो। रेफरेंस में ॾिनल राय में केस जे मेरिट्स ते कंहिं हद ताईं ॻाल्हि कई वई आहे। आर्टिकल 186 तहत सुप्रीम कोर्ट सिर्फ़ एडवाइज़री दायरो इख्तियार रखे थी, पर फेयर ट्रायल जी सवाल ते फ़ैसिले जे पैराग्राफ तां इत्तिफ़ाक़ कजे थो। भुट्टो केस में ट्रायल कोर्ट ऐं एपलेट अदालत तरफ़ां फेयर ट्रायल जी घुरिजुनि खे पूरो नाहे कयो वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कैडेट कॉलेज पिटारो खे सोलर सिस्टम ॾियण जो ऐलान करे छॾियो। 2 महीननि जूं मजमूई पघारूं कैडेट कॉलेज जे स्टाफ खे ॾियण जो बि ऐलान। कैडेट कॉलेज पिटारो हिकु मुनफ़रिद ऐं बहितरीन इदारो आहे। सदर आसवली ज़रदारी तक़रीब में शिरकत करणु चाहियो पिए पर मसरूफ़ियतुनि सबबि शिरकत न करे सघियो। कैडेट कॉलेज में शागिर्दनि खे स्टेट ऑफ द आर्ट तालीम ॾिनी वेंदी आहे। वॾे वज़ीर जो कैडेट कॉलेज पिटारो में 62 वालदेन जे ॾिहाड़े जी तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त कैडेट कॉलेज पिटारो में गैर निसाबी सरगर्मियूं शागिर्दनि जे मुस्तक़बिल लाइ अहम आहिनि। मसनूई ज़हानत जो इल्मु हासिल करणु मुल्की तरक़ी लाइ तमामु घणो अहम आहे। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल मेमर जो कराची के इलाइक़े में कोरंगी में BRT येलो लाइन बस डिपो जो मुआइनो। आलमी कंसल्टेंट्स के कम बाबति सीनियर सूबाई वज़ीर खे तफ़सीली ब्रीफिंग। कराची वासियुनि जा मसला हल करे रहिया आहियूं। ईअं नथो थी सघे त हुकूमत हथ ते हथ रखी वेही रहे। सिंध पहिरियों सूबो आहे जेको EV बसूं आणे रहियो आहे। सिंध सरकार जी कोशिशुनि सां ट्रांसपोर्ट खातो सही दग ते आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल मेमर जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त येलो लाइन मनसूबे ते आलमी बैंक जे सरकार सां कमु हले पियो। 2 सालनि ताईं मुकमल थी वेंदो। हुकूमत वधीक नयूं बसूं ख़रीद करे पई जेके ईंदड़ साल ताईं पहुची वेंदियूं। बस डिपो वटां समूरियूं हद दख़लियूं ख़त्म कबियूं।
कराची एयरपोर्ट के आपघाती धमाके वाले केस में अखबराई CTD हिक बे जवाबदार खे ATC में पेश करे जवाबदार आपघाती बमबार जो सहूलतकार है दहशतगर्दन वटा मिलियल रक़म जवाबदारनि जे अकाउंट में मुंतकिल कई वई जवाबदार का पुछा गाछा करण लाइ जिस्मानी रिमांड ॾिनो वञे जांच ऑफिसर जी अदालत खे आगाही अदालत जवाबदार खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते CTD जे हवाले करे छॾियो। चीफ जस्टिस यहिया खान ऑफ CTG घोट की आमद पुलिस शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडारी जे वारसन खे चीफ जस्टिस सां मिलण खारोगी वरितो। वारसन जो चवणु आहे त शहीद सहाफ़ी जे क़तल केस में इंसाफ़ नाहे मिलियो, कातिल आज़ाद आहिनि, चीफ जस्टिस सां मिलण बि नथो ॾिनो वञे। SPB चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त सिंध जी अवाम सिंधु दरिया ते केनाल ठाहिण वारे मंसूबे ख़िलाफ़ हड़ताल खे भरपूर मोड़ ॾिनी आहे। सॼी सिंध में कारोबार मुकमल बंदि आहिनि, पूरी सिंध सरापा एहतजाज बढ़ियल आहे। डॉक्टर कादिर मक्सी चयो त फौरी तौर सिंधु दरिया ते केनाल ठाहिण वारे मंसूबे खे रद्द कयो वञे। सिंध जे GRP जो वाहिद ज़रियो सिंधु दरिया आहे। अॼु जी कामयाब हड़ताल केनालनि जे ख़िलाफ़ अवामी रेफरेंडम आहे।